नाज़रीन शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु अवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली अॼु असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जेकी टाउन कमेटी सरहड़ी आहे ऐं टाउन कमेटी शाहपुर जान आहे जंहिंजी हर महीने करोड़ रुपया बजट त अचे थी पर उते जेके बुनियादी जेके सहूलतूं आहिनि या अमन अमान जी सूरत हाल आहे या मंशात ऐं ॿिया जेके मसइला आहिनि उन हवाले सां उते जेके शहरी आहिनि उहे वक़्तन ब वक़्तन एहतजाज कंदे नज़र अचनि था। सोशल मीडिया ते आवाज़ उथारीनि था पर उतां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या इंतिज़ामिया आहे या जेके कामोरा आहिनि उहे उतां जे पब्लिक जे लाइ उतां जे आवाम जे लाइ कंहिं बि क़िस्म जे कमु करण लाइ तयारु न आहिनि, जंहिंजे करे उहे टाउन कमेटी जेके आहिनि से ईअं सम्झो त ग़ैर फ़ाइल पढ़ियल आहिनि ऐं जेके आवाम जे नाले आवाम जे सहूलियत जे लाइ जेके करोड़ रुपया अचनि था उहे तरक़ियाती कम ॿियो छा मसइलो हुजे सिहत हुजे अमन अमान जी सूरत हाल हुजे त उहे जेके से हड़प कया वञनि था। अॼु असां कोशिशि कंदासीं त असांजे हुते नुमाइंदा सरहड़ी ऐं शाहपुर जान में मौजूदु आहिनि उहे ऐं उतां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदा उतां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदा त हीअ जेकी ॿिन्ही शहरनि जी तबाही थी आहे उन हवाले सां उतां जा माण्हू जेके आहिनि से छा था चवनि ऐं इंतिज़ामिया खां बि मौक़फ़ वठण जी कोशिशि कंदासीं त इंतिज़ामिया छा थी चए। जी बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सरहड़ी शहर जेको तारीख़ी ज़िले सांगड़ तारीख़ी शहर आहे जेको 6 वार्डनि ते मुश्तमिल आहे। सरहड़ी शहर जेको आहे ज़िले सांगड़ में सनअती जे हवाले सां हिकु रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थो ऐं जॾहिं त सरहड़ी शहर जे 6 वार्डनि जी असां डेवलपमेंट जी ॻाल्हि कंदासीं, असां सिहत जी ॻाल्हि कंदासीं, असां तालीम जी ॻाल्हि कंदासीं जेके न हुअण जे बराबरि आहे। सरहड़ी शहर में जॾहिं त मंशात जो वाइपो आहे उहो बि उरूज ते पहुची वियो आहे। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सरहड़ी थाणे जी हद में मंशात जो वाइपो एॾो उरूज ते आहे तव्हांखे ज़िलो सांगड़ में जेको हिकु सरहड़ी शहर हिकु मंशात जो सम्झो किलो बणिजी वियो आहे। हालांकि हुकुमरान पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे जेके आहिनि सरहड़ी शहर में खां जेको आहे वरी लीड सां हितां खटनि था, हितां कामयाबी उन्हनि खे मिले थी। उनखां बावजूद बि उन्हनि जेके आहिनि सरहड़ी शहर ॾे पोइ भरी न कयो, सरहड़ी शहर ॾे उन्हनि को बि डेवलपमेंट तरक़ियाती कम या रोड रस्ता उन्हनि को बि इन्हनि नज़रसानी न कई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सरहड़ी शहर में जेको रूरल हेल्थ सेंटर आहे जेको 16 बेडनि ते मुश्तमिल आहे जिते मरीज़नि खे ईंदड़ मरीज़नि खे जेको डिस्प्रिन जी जेका गोरी आहे उन जी उमेदु न आहे। हिते जेके आहिनि हिकु पटे वाला चौकीदार स्वीपर इलाज कंदा आहिनि ऐं जॾहिं त जेको आहे एमरजेंसी में जेको वॾो हादसो थींदो आहे उन्हनि खे रेफर कंदा आहिनि नाव शाह शिदातपुर जे इस्पताल न। हिते जेका आहे रूरल हेल्थ सेंटर में सहूलियत न हुअण जे बराबरि आहे। केतिरा ई डॉक्टर जेके आहिनि मुबीना तौरु जेके आहिनि वीज़ा ते वियल आहिनि, जॾहिं त हींअर हिन वक़्तु जेको आहे OPD में जेके आहिनि पटे वाला ऐं चौकीदार जेके आहिनि ऐं स्वीपर जेके ईंदड़ मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। जॾहिं त हिते दवाउनि जी खोट वॾी आहे ऐं ईंदड़ मरीज़नि जूं दवाऊं पिणु आहिनि। त तालीम जे हवाले सां सरहड़ी शहर ऐं पसगिरदई में स्कूल जेके आहिनि ज़बून हाल जो शिकार आहिनि। जेके तालीम खाते सरदार शाह जो जेको दवाऊं आहिनि उहे दवाउनि ते रुगो ऐलान ते रहिजी वियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे स्कूलनि में ॿारड़ा त शागिर्द मौजूदु आहिनि पर उस्ताद न आहिनि। STR पॉलिसी मुताबिक़ बि उस्ताद जेके आहिनि जेके हलंदड़ स्कूल हुआ उन्हनि मां जेके आहिनि जेके उस्ताद महिनती उस्ताद हुआ उन्हनि खे उतां कढे करे हिकु ॾोराहनि इलाइक़नि में जेको आहे उन्हनि खे बदिली कयो वियो आहे रिश्वत एवज़। ऐं केतिरा ई हिन वक़्तु स्कूल जेके आहिनि तबाह थी विया आहिनि, शागिर्द दरबदर आहिनि, उहे जेके आहिनि ज़ाती कमनि में या मंशात जे वाइपे में मुबतला आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सरहड़ी शहर जेको तरक़ियाती कमनि जे हवाले सां डेवलपमेंट जे हवाले सां 6 वार्डनि में गंदगी जा ढेर लॻल आहिनि ऐं हर तरफ़ गंदगी जा ढेर आहिनि। सरहड़ी शहर में ड्रेनेज सिस्टम न हुअण सबबि गटर नाला उथली पिया आहिनि, बदबूदार पाणी जेको आहे घटियुनि में मस्जिदनि मॉलनि में बिहजी वियो आहे, गंदगी जा ढेर लॻल आहिनि हर तरफ़। ऐं जेके टाउन जी जेके बजट आहे लख रुपया लॻभॻि 60 खां 65 लख रुपया महाना बजट आहे। तंहिं बावजूद बि को बि शहर में डेवलपमेंट या तरक़ियाती कमु ॾिसण में नथो अचे। जॾहिं त केतिरनि शहरनि जूं दाऊं पिणु आहिनि। हिते शहर में जेके मनपसंदि माण्हुनि जा कमु कराए पिया वञनि तन खे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरहड़ी शहर हिन वक़्तु मंशात जे हवाले सां ॻढ़ बणियल आहे। नौजवान नस्ल मंशात जे वर चढ़ी वियो आहे। स्कूलनि दरसगाहनि मस्जिदनि अॻियां पुलिस जी सरपरस्ती में हिते जेके ठेकेदारी सिस्टम हले पियो। मंशात जो उरूज आहे। ज़ेडकी आइस हेरून चर्स शराब जो वाइपो घटी मॉलनि में हले पियो। जॾहिं त पुलिस जी सरपरस्ती आहे उते मुबीना तौरु पुलिस जेका आहे मुबीना तौर ते रिश्वत मंथलियूं मुक़ररु करे छॾियूं आहिनि जंहिं सबबि मंशात जेको आहे सरेआम हली रहियो आहे। केरु पुछण वारो न आहे, केरु चवण वारो न आहे। असां कोशिशि कंदासीं हितां जी इंतिज़ामिया हिते जे टाउन ऑफिसर हिते इंतिज़ामिया खां ॻाल्हि ॿोल बि मौक़ूफ़ वठण जी कोशिशि कंदासीं हिन वधीक छा चवणु आहे ऐं शहरनि जो खां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन वधीक छा चवणु आहे।
मालो ही मंगसी मालो आहे। साईं हक़ीक़त ही आहे त ही जेको कमु वटि ही नालियुनि जो आहे कनि था पर सुस्त रफ़्तारी था कनि। अॼु खां कुझु साल अॻु में असांजी सरारी जन्नत हुई, मच्छरमारी को बि न हुयो। हींअर मच्छर एतिरे क़दुरु थी वियो आहे जो हद खां वधीक आहे। रात जा 4 पर जेके आहिनि असां निंड करण जहिड़ा न आहियूं ऐं गंदगी जा ढेर आहिनि ऐं असांजे लाइ मच्छर ही सुभाणे टेस्टियूं थींदियूं, डॉक्टरनि साहिबनि जूं फीयूं थींदियूं ऐं इहे केरु ग़रीब माण्हू त कोन था भरे सघनि। टाउन कमेटी जा मुलाज़िम इहे आहिनि जो भंगियुनि वीचारनि खे इशारा ॾेई था छॾनि, बाबा फलाणे महले में वञो, फलाणे महले में वञो। हू उन्हनि जो असुली इहो ई कमु आहे त थोरो घणो किन किचिरो कढी कपिड़ो चेल सां ॿधी ऐं वेही कलाक ॿ साई खणे पोइ चवनि था त साईं हाणे टाइम पूरो थी वियो आहे, बसि हाणे असां फलाणे महले में कमु करे आया आहियूं। हफ़्ते में या 3 ॾींहं 4थे ॾींहुं अचनि था पर सही तरीक़े सां हिकिड़ो कमु हूंदो आहे, सफ़ाई हूंदी आहे। माले माले में सफ़ाई रखनि, गंदगी जेकी बि आहे कोडर सां या कंहिं शइ सां साफ़ु करे रेड़ो भरे उनखे किचिरो कढी नालियूं जेकॾहिं साफ़ु कनि ऐं मिटी गंदगी कढनि त ही बोरान पैदा न थिए। पहिरें छा आहे त पहिरें क़िस्मत सां अचनि था। असांजे घटी में त हाणे हिकिड़ो असांजे तरक़ियाती कम जे लाइ असांजो रोड जेको आहे सो तमामु ॾुखी आहे, घिटी आहे। पहिरें नंबर में आहियूं रेस इसरार अहमद मंगसी साहिबु, पहिरें वार्ड नंबर में चूंडियल आहे। ही पंहिंजो वार्ड अथसि ऐं हाणे साईं उहो त असां नथा कुझु चई सघूं पर असांजो त ही वार्ड जेको आहे सही तरीक़े सां रखनि ऐं जो रोड जेको आहे रस्तो आहे ठाहियो वञे। चेयरमैन साहिबु पाण साईं त हींअर कोन्हे, वाऊं त बिल्कुलु असां ॾिना आहिनि, PP खे ॾिना आहिनि, बिल्कुलु PP खे ॾिना आहिनि। चेयरमैन लालो इसरार अहमद मंगसी हो हींअर साईं हैदराबाद में साईं फ़िलहालु त असां कोन ॾिठो आहे, न साईं असां कोन ॾिठो आहे। हा माण्हू कूड़ छो ॻाल्हाए। साईं छा आहे त टाउन वारनि जो चेयरमैन साहिबु आहे या टाउन ऑफिसर जो कमु आहे साइकिल मोटर ते या कार ते निकिरी को मसइलो ॾिसणु, इहो टाउन ऑफिसर जो ई कमु आहे। पर ही सिर्फ़ु पंहिंजे कचहरियूं लॻी पियूं आहिनि, आराम वारियूं कुर्सियूं ऐं पखा AC लॻा पिया। न न न कान्हे न साईं। हींअर तव्हां रियाज़ साहिबु तव्हां पाण ॾिसी सघो था हिन में अंदरि मिटी केतिरी आहे, किचिरो केतिरो आहे। न सही आहे, सभु ग़लति आहे। तव्हां हक़ ते आहियो, तव्हां कुंड कुछ में हीअ असांजो आवाज़ु पहुचायो था ऐं बिल्कुलु तव्हां सही आहियो। हीअ रुॻो सिर्फ़ु ईअं ई अचनि था जेके कमु हींअर बि तव्हां ॾिसी सघो था केतिरो हिन में गदर मिटी पई आहे, केतिरो किचिरो पियो आहे। सफ़ाई करण जे लाइ न आहे हिते। इस्पताल जो तरीक़ो इहो ई आहे, ग़रीब माण्हू वञे थो त परेशान आहिनि, सभु को पंहिंजी मनमस्ती में वेठल आहे। ग़रीब माण्हू जेकॾहिं का बुखार जी दवा थो घुरे, का अहिड़े मसइले दवा उचियूं ऐं सुठियूं दवाऊं आहिनि जेके आहिनि उहे ॾियनि कोन था। बाबा 12 में वञो या नवाब शाह वञो या हिते कुझु कोन्हे। एमरजेंसी में का बि शइ कान थी मिले साईं। एमरजेंसी इहो ई आहे। सरारी जे अंदरि डॉक्टर आयो, वधि में वधि सेप्ट्रान जी का शीशी मिली या का गोरी अहिड़ी का मिली, बाक़ी ख़ासि नोयत ते असां कोन था ॾिसूं। हींअर ही जेको नशो बोराई निकितो आहे इहो वॾो नुक़सानकार आहे। इन में चोरियूं वधी सघनि थियूं, इन्हनि में ॾोह वधी सघनि था, पर पुलिस जी ख़ामोशी जेकी आहे घणी आहे। वॾो में वॾो जेको आहे आइस वॾे में वॾो नशो ख़राबु आहे। इहो वकील नशो आहे, इन में वॾा नुक़सान थियनि था, माण्हू मरी सघनि था, इन में चोरियूं वधी सघनि थियूं। जेके आहिनि हिकु अॻवान आहिनि, ॿिया पुलिस आहे, सराड़ी जो SHO साहिबु आहे, ॿियो त को माण्हू कोन्हे। वार्ड नंबर 1 मंगसी मोहल्ला, हिते असांजे इलाइक़े जी फुटेज वग़ैरह तव्हां सभु कई आहे। कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे, सभु शइ तव्हांजे अॻियां आहे। सराड़ी शहर में टोटल 6 वार्ड आहिनि। कुझु वार्डनि में कमु थिए थो, सफ़ाई बि थिए थी, स्वीपर बि अचनि था, लेकिन हे वार्ड जेको आहे असां मुसलसल टाउन ते विया बि आहियूं, मख़सूस माण्हुनि जा कमु कंदा, उन्हनि जे घर जे अॻियां ॿुआरो वग़ैरह बि अचे थो। बाक़ी हे जेका गली आहे तव्हांजे अॻियां आहे, कॾहिं ज़िंदगी में असां वटि का ट्राली न आई आहे कचिरो खणण जी। अचनि था ॿुआरो रुॻो उते जो उते फिराए, लेकिन का बि ट्राली किचिरो खणण जो साईं ईंदा आहिनि, हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं ईंदा आहिनि। ईंदा आहिनि पर रुॻो हुते ॿुआरो फिराईंदा आहिनि, कचिरो न खणंदा आहिनि। तव्हां कचिरो उते जो उते पियल आहे। ऐं राति जो पोइ मच्छर वग़ैरह परेशान आहियूं। गटर जूं बि तव्हां ॾिसो था नालियूं लॻियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। अचनि था मिड़ेई फॉर्मेलिटी पूरी करे हलिया था। स्प्रे बि साईं मख़सूस इलाइक़नि में थिए थो। सराड़ी शहर में हिकिड़ी इहा परेशानी आहे, अलाए छा आहे असांजे ॻाल्हि में कोन थी अचे। हिन वार्ड सां अलाए कहिड़ी दुश्मनी आहे, लेकिन ॿिया वार्डनि में कमु बि थिए थो, सफ़ाई बि आहे, मच्छर मारे स्प्रे बि रोज़ानी थिए थो,
लेकिन हे लाइ को अहिड़ो आहे न मच्छर मारी स्प्रे थो थिए न नालियुनि जी सफ़ाई थी थिए ऐं नालियूं बि असांखे अहिड़ियूं ठाहे ॾेई विया आहिनि त पाणी वञे कोन थो, उते जो उते बीठो आहे। नालियुनि में तव्हां ॾिसंदव त पाणी वञे कोन पियो, उते उते बीठो आहे। घरनि मां काउंसलर ते हिते चेयरमैन साहब पाण आहिनि हिते हिन टाउन में, लेकिन असां साईं सची ॿुधायूं असां कॾहिं बि कंहिंखे न ॾिठो आहे, कंहिं नुमाइंदगी न कंहिं टाउन ऑफिसर खे हिते कंहिं विज़िट कंदो। ऐं मख़सूस इलाइक़नि में थिए थी सफ़ाई, उहा ॻाल्हि असां कयूं था। मख़सूस इलाइक़नि में सफ़ाई थिए थी, मच्छर मारी स्प्रे थिए, उहा ॻाल्हि असांखे सम्झ में कोन थी अचे। ज़ाती दुश्मनी या कंहिं वजह जे करे का बि सफ़ाई कोन थी थिए, न मच्छर असांखे पाड़े में रहणो आहे। हाणे ॿिए पासे कंहिंखे वोट ॾियूं? हाणे हू छा चवंदा आहिनि, बसि मुंहुं पंहिंजो मोचड़ो पंहिंजो, बसि काॾे वञूं। सराड़ी शहर में तव्हांखे हैरत थींदी, हिते नंढिड़ो शहर आहे लेकिन नशे जो हिते वाइपो एतिरो त वधी वियो आहे जो नंढो नंढो ॿारु आइस जो मुहाली थियो आहे। आइस जहिड़ो ख़तरनाक नशो सराड़ी में वापराइजे पियो। ॿिया नशा हुजनि त भला जीअं थी ख़ैर, पर आइस जहिड़ो ख़तरनाक नशो बि सराड़ी में आहे। हॉस्पिटल जी सूरत हाल तव्हां ॾिसो था पिया, तव्हां हींअर पाणी वञो फुटेज वग़ैरह भरे अचो, ॾिसो त छा आहे, छा सूरत हाल आहे। कुझु बि न आहे हॉस्पिटल में, जीअं त रुगो तव्हांखे हिकु ॿ गोरियूं वग़ैरह ॾेई बसि मोकिले छॾींदा। को बि डॉक्टर का एमरजेंसी सूरत हाल कुझु बि न आहे साईं। बसि जीअं ई रेफर या त प्राइवेट सेक्शन ते हिते थोरो घणो कनि था, न त पोइ वरी रेफर था कनि नवाब शाह, पोइ बचे या मरे। सूरत का बि दवा बवा जो को सिस्टम कोन्हे। को अगरि कंहिंजी सिफ़ारिश आहे, थोरी घणी को सिस्टम थी थो वञे, डॉक्टर खे का फ़ोन थी वई पर्सनल तरीक़े सां, त ॿी ॻाल्हि आहे। लेकिन को जेको आम माण्हू आहे उन जे लाइ का बि सहूलियत न आहे। सिफ़ारिश वारे जे लाइ थोरो घणो कुझु आहे, बाक़ी आम माण्हू लाइ का बि शइ न आहे। साईं गंदगी या ना निकाली पाणी जी दुरुस्त कोन आहे, अचनि कोन था, सफ़ाई बि कोन था कनि, ऐं अचनि था त पोइ फॉर्मेलिटी पूरी करे नालो करे हलिया था वञनि। भंगी ईंदा आहिनि, वेहंदा आहिनि, कचहरियूं कंदा आहिनि, सफ़ाई कोन था कनि साहब। असां वोट पीपल पार्टी खे ॾींदा। साईं अस्पताल में असांखे का बि सहूलियत कोन थी मिले। जेको अमीर आहे उनखे सहूलियतूं ॾियनि था, उन्हनि जी सिफ़ारिश हूंदी आहे त उन्हनि खे ॾींदा आहिनि। बाक़ी एमरजेंसी में को माण्हू वञे थो त उनखे रेफर करे मोकिले था छॾनि। साईं आम चौकीदार राति जो कंदा आहिनि। घणी मंशात हली रही आहे पर पूरे सिंध में, पर सरहड़ी जहिड़ो ॻड़ लॻो पियो आहे, अलाए त छो। आइस चओ, हीरोन चओ, आफ़ीम चओ, चर्स चओ, अलाए त कहिड़ा कहिड़ा हींअर नाला वठिजनि। उन्ही में मंशात में हाणे असांजा मासूम ॿार जंहिंजे हथनि में किताब हुआ, हाणे उन्हनि जे खीसे में इहे पुड़ियूं ऐं इहे सोपारियूं ज़ेडे कीअं निकिरी रहियूं आहिनि। पर वञु पुलिस ॾे त पुलिस ॿुधण में अचे थी त पाण पई थी वापराए। ऐसे छो पाण पियो थो मंतलियूं वठे, कंहिंजे नाले असां चऊं, सभिनि खे ख़बर आहे। SSP साहिब वारा इनखे पाणनि खे ख़बर पवे छा उन्हनि खे इहे बचा न आहिनि, उन्हनि जा इहे मासूम बचा न आहिनि जेके शहर में हिकिड़ो ज़हर फैलाए रहिया आहिनि। हिकिड़ी इहा मंशात जो नालो आहे, इहो हिकिड़ो स्नोपाए ज़हर आहे जेको उहो जूं फैमिलियूं ख़तरे में पइजी थी वञनि। को बि वसारो हिन लाइ एक्शन कोन थो खणी सघे, कोन खई आहे। बाद में सरहड़ी शहर टाउन कमेटी आहे, उन में हिकिड़ी रूरल हेल्थ सेंटर आहे सिहत जे लाइ। उन में वञु त कुते नांग जी वैक्सीन बि असां कंहिं वॾेरे खे चवंदासीं या कंहिं आला ऑफिसर खे चवंदासीं त उहा सुई असांखे मिलंदी, न त इहा फ्रिजनि में पई आहे। को बि डॉक्टर 24 कलाक सर्विस में को बि मौजूदु कोन्हे। 4 कलाक अचे थो, सुबुह जो 9 बजे खां 12 बजे 1 बजे खां पोइ ॾिसंदव त इहे पटे सरहड़ी शहर टाउन कमेटी आहे, उन में हिकिड़ी रूरल हेल्थ सेंटर आहे सिहत जे लाइ। उन में वञु त कुते नांग जी वैक्सीन बि असां कंहिं वॾेरे खे चवंदासीं या कंहिं आला ऑफिसर खे चवंदासीं त उहा सुई असांखे मिलंदी, न त इहा फ्रिजनि में पई आहे। को बि डॉक्टर 24 कलाक सर्विस में को बि मौजूदु कोन्हे। 4 कलाक अचे थो, सुबुह जो 9 बजे खां 12 बजे 1 बजे खां पोइ ॾिसंदव त इहे पटेवाला ऐं चौकीदार उहे ई था पिया सुयूं हणनि, उहे ई था पिया इंजेक्शनियूं हणंदा वठनि। इहो सरहड़ी रूल मूंसां 2 साल अॻे इहो ई वाक़ियो थियो हो। तबियत नासाक थी, शाम जे टाइम ते उते को बि डॉक्टर मौजूदु कोन हो, सिर्फ़ु हिकिड़ो उते आऊं चयूं चौकीदार आहियां, उहो पियो चवे त आऊं तव्हांजी ट्रीटमेंट कयां। छा इहा सिंध जी अस्पताल, इन में का बि रिलीफ कोन्हे, को डॉक्टर मौजूदु कोन्हनि, हालांकि किताबनि में आहिनि पर मौजूदु कोन्हनि के। सरहड़ी में तइलीम जो निज़ाम न हुअणु बराबरि आहे।
स्कूल जी बिल्डिंगूं ॾिसो ऐं उते माशाल्लाह हींअर गवर्नमेंट तमामु घणा त रिटायर कया आहिनि, वरी बि कुझु खयां अथई, पर ॾिसंदव त उते को बि मास्तर न आहिनि। ॿार चलो ठीकु आहे, एडमिशन हज़ारनि जे तइदाद में आहे, पर ॿार रुॻी इम्तिहाननि जे टाइम ते नज़र ईंदा आहिनि वॾी रश सां। त बाबा तव्हां वालदेन खे नोटिस ॾियो, तव्हांजो ॿारु गैरहाज़ुर आहे, छा थो करे, उहो वञी उहो गैरहाज़ुर रही करे किताब खणी वञी मंशात थो वञी वापराए, उहो नुक़सान बि उन्हनि वालदेन खे। सरेड़ी टाउन कमेटी में तमामु वॾी बजट अची रही आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां। उते को बि ॾिसण में को रोड ॾिसिजे, को सर्च लाइट ॾिसिजे, सोलर लाइट ॾिसिजे, साईं खे चवां नालियूं ॾिसिजनि, उहे त ॾिसण में कोन थियूं अचनि। जेको 10 साल अॻु जो सरेड़ी हो, हाणे बि उहो ई सरेड़ी थो नज़र में अचे। कखर मींहं जे टाइम ते भंगी ॾिसंदा आहियूं, आया त आया, न त हिनमहिल बि इहे गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। त मंशात जो हिकिड़ो आहे मूज़ी मर्द आहे, असांजा पंहिंजा बचा हींअर नशे जे वर चढ़ी विया आहिनि। हुकूमत कंहिंखे असां दांह ॾियूं? सराड़ी में वॾे में वॾो मसइलो मंशा जो आहे। ॾोह चोरियूं खून जेके बि थियनि था, उनजो बुनियादु असां मंशात खे चवंदासीं। सो मंशात एतिरो सरियाम हले थो, शराब ठारो कचो, इहो शराब जेको ज़हर पाए। असांजा नंढा नंढा मासूम ॿार असां ॾिठा आहिनि सराड़ी में उनखे वापराईंदे, ऐं सरियाम खपंदे। ईअं न दीद दिलेरी सां खपे थो, ऐं इंतिज़ामिया ख़ामोश आहे, या हुनजो मंत्री वठे थी, छा वठे थी, उहा हुनखे ख़बर हूंदी। ऐं सराड़ी शहर तक़रीबन घणनि मसइलनि में आहे। तालीम जेकर सिहत ॾे, असां डिलेवरी जे लाइ असांजा माण्हू वञनि था परे परे, इंजोस जे अस्पताल में धिका खाइनि था परे परे, सरकारी हूंदे बि उते डिलेवरी नथी थिए, आदि मादी का तकलीफ़ थिए थी, त असांखे ॿाहिरि वञिणो पए थो असांजे इलाइक़े सराड़ी जे माण्हुनि खे। इहा तमामु जेको सो तकलीफ़ जे ॻाल्हि आहे। डॉक्टर मौजूदु आहिनि, दवाऊं न आहिनि। पंहिंजो शहर सराड़ी हूअं ई त सॼी सिंध भींग थियल आहे, पर सराड़ी जो जेकॾहिं तव्हां हक़ीक़त पुछा कंदो न, त निंधड़को लावारिस जीअं यतीम खानो हुजे, ईअं हिननि बणाए छॾियो आहे। पीपल्स पार्टी हितां खटींदी पई अचे। पीपल्स पार्टी शायदि ताईं वारा हितां खटींदा था अचनि, मंगसी ब्रादर या XYZ जेके बि आहिनि, उहे खटींदा पिया अचनि। पर कॾहिं बि हिन शहर जे लाइ हिननि कॾहिं बि न सोचियो आहे। तव्हां हली हालति ॾिसो रोलत हेल्थ सेंटर जी, उते जेको आहे सो तव्हांखे रहम ईंदो, क्यास ईंदो। छा हीअ असांजो हॉस्पिटल आहे? अस्पताल हीअ असांजो हॉस्पिटल आहे सराड़ी शहर जो? उते तव्हांखे दवाऊं न मिलंदा, उते तव्हांखे मरीज़ जे लाइ हिकिड़ो ई बेड हूंदो आहे। यार हालत आहे, इहे सेंटर आहे पंहिंजो, ऐं उते दवाऊं न आहिनि, डॉक्टर वीज़ाउनि ते किथे तव्हां हली ॾिसो न था, परे त न आहे तव्हां खां। सराड़ी शहर में ई आहियूं, पाण हींअर बि मौजूदु आहियूं। उते हली ॾिसो तव्हां, उते बेड न आहिनि। उते को अचानक ज़ख़्मी थिए त उनखे सही नमूने पटी करण जो बि सामान मौजूदु न आहे। हिते ईंदा आहिनि, ही नाटक कंदा आहिनि, पोइ रिफर जो लेटर ठाहे ॾींदा आहिनि, पोइ शहदादपुर वारा, पोइ इहो साॻियो सिस्टम माना हले पियो। हेल्थ सेंटर ते हिननि मुकमिल तबाह करे छॾियो आहे। अस्पतालनि में हालत लॻी पई आहे। साईं हिते मां तव्हांखे ॿुधायां, इलाही त स्वीपर ई कंदा आहिनि। असां अॼु ॾींहं ताईं असां हिते अस्पताल में डॉक्टर न आहे ॾिठो आहे। हिते हिन खे यतीम खानो बणाए छॾियऊं। असीं मुतालबो था कयूं सिंध हुकूमत खां, पाकिस्तान जे विफ़ाक़ खां, त ख़ुदारा सराड़ी जे माण्हुनि ते रहम कयो, हिननि खे सिहत मुयसरु कयो। जेका डिस्प्रिन जी गोरी आहे उहा त हुजणु खपे न हिते, या उहा बि न हुजणु खपे। पेनाडोल जी गोरियूं त हुजणु खपनि न। हीअ कनि छा पिया? हीअ बजट काॾे पियो वञे? आवाम जे फलाह जे लाइ आहे। उते जो बजट आवाम ताईं ख़र्चु थियणु खपे न। पर असीं मायूस आहियूं। न बिल्कुलु न, उहो बि शहदादपुर या नवाबशाह वञिणो पवंदो आहे। अहिड़ी का बि वैक्सीन मौजूदु न आहे। यार बसि हाणे छा चऊं? असां चऊं था साफ़ शफ़ाफ़ इन्वेस्टिगेट कनि हिन इदारे ते।
हिते जा जेके बाला ऑफिसर आहिनि अचनि विज़िट कनि, बाक़ाइदगी सां इन्हनि ते छापा हणनि, हिते बाक़ाइदगी सां डॉक्टर मुहैया कनि, हिते जेके आहिनि सो तजर्बेकार कंपाउंडर मुहैया हिते वेहारीनि, बाक़ाइदे इलाज कनि। असीं छो दाऊं कंदासीं? लाचार कहिड़ो आहे? असां लाचार फुज़ूल त न आहे न, हरबुरुत दाऊं न आहियूं कंदा न। असां सां हालात आहे वैधान आहे, तॾहिं चऊं था ख़ुदारा माण्हुनि ते रहम कयो। असीं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो था कयूं, तव्हां किथे आहियो, छा पिया कयो? हाणे त 3 साल त थी विया आहिनि, बाक़ी वञी 2 साल बचिया आहिनि, वरी ईंदो फिरी सिरी वोटनि लाइ। असीं चऊं था चूंडियल नुमाइंदनि खे बि चऊं था, असीं बाला ऑफिसरनि खे बि चऊं था, वज़ीर आला सिंध खे चऊं था, ख़ुदारा रहम कर सराड़ी शहर ते, ऐं ख़ासि तौर ते जेको हीअ असांजो सिहत आहे, असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, उन सेंटर ते त रहम कयो। पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट सां मिली करे सिंध खे जेको आहे सो हिननि वेकू करे छॾियो आहे, ऐं सिंध जो हर शइ हिननि नीलाम कयो आहे। तालीम नीलाम आहे, सिहत नीलाम आहे, ज़राइत नीलाम आहे, हर शइ। मतिलबु त कहिड़ो शइ हिननि छॾियो आहे? सिंध जे माण्हुनि ते हिननि कॾहिं रहम खाधो आहे? हीअ त भुट्टे जा बि दुश्मन आहिनि, हीअ त करप्ट हुकूमत आहे पीपल्स पार्टी, इंतिहाई करप्ट आहे। ऐं हीअ जेको आहे सो पंहिंजे वॾनि जे नवाज़िश सां ईंदो आहे, हिन खे वोट न ॾींदो आहे सिंध जो माण्हू। फुरूं धाड़ा चोरियूं बदामनियूं माना हिननि छॾी छा आहे? पर तव्हां सराड़ी जो विज़िट कंदो, ॻोठ मोहम्मद खोसो थियो, सिद्दीक़ साल थियो, अलाह तव्हांखे नेकी ॾे, परियां रमज़ान सियाल थियो, उन खां अलावा कीरियनि जा ॻोठ आहिनि, तव्हां अची स्कूलनि जो हाल ॾिसो, तव्हांखे रहम ईंदो। असां ख़ुदि मां पंहिंजे ई स्कूल जो ॻाल्हि थो कयां, मुंहिंजा ॿारड़ा अची तव्हां ॾिसंदो, उहो ओताक में कॾहिं वण जे छांव में वेठा आहिनि, कॾहिं ओताक में वेठा आहिनि, कॾहिं किथे वेहनि पिया, ऐं तव्हां अची ॾिसंदो 150-200 ॿार गारंटी सां। उस्ताद हिकिड़ो ई आहे, उते उस्ताद बि असांखे हिकिड़ो ई ॾियो वेठा आहिनि। बिल्डिंग त आहे ई कोन, ज़बून आहे उहो किरियल झुरियल ख़तमु थियल आहे मुकमिल। असीं ओताक में पढ़ायूं पिया ॿार। मंशियात जा जेके जड़ा आहिनि इहे तमामु घणा हिननि जा मज़बूत आहिनि, ऐं हीअ जेको भत्ते जो सिस्टम आहे, हाणे ठेकेदारी जो जेको हिननि निज़ाम ठाहियो आहे, सराड़ी में, चौदगी में, हिन इलाइक़े में आसपास तव्हां जिते बि वेंदो तव्हांखे आइस मिलंदो, तव्हांखे चर्स मिलंदो, तव्हांखे शराब सरेआम मिलंदो, तव्हांखे ठरो मिलंदो। ऐं एतिरे क़दुरु जो नौजवान नसुल आहे जेको, ऐं जेके स्कूलनि कॉलेजनि में त हिननि हाणे आम करे छॾियो आहे। हाणे त माना हिननि सां केरु ॻाल्हाइण वारो ई तयारु न आहे, ऐं सरे आम हर शइ हले पियो, केरु बि हिननि सां पुछण वारो न आहे। फल क्लास पंहिंजो मंथली ॾियनि पिया, SHO खां वठी DSP खां वठी SSP खां वठी DIG खां वठी IG। तव्हांजो इहा पैसा, हीअ जेके हिते सराड़ी वारा पैसा पाण ख़ुशि न थियूं, सराड़ी जा पैसा पंहिंजे हुक्मराननि ताईं वञी पहुचनि था। मंशियात जो जेको मंत्री जी नाज़रीन, ही तव्हां सराड़ी टाउन कमेटीअ जे उतां जे माण्हुनि जूं समाजी सियासी अॻुवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जो चवणु आहे त सराड़ीअ में मुबैना तौर ते करप्शन नाअहली ऐं मनपसंदीअ जे हवाले सां सराड़ी शहर में जेके बुनियादी मसइला आहिनि, सफ़ाई हुजे, पीअण जो पाणी हुजे, सिहत हुजे, तालीम हुजे, या अमन अमान जी सूरत हाल, तोड़े मंशा जो विकिरो, उहो सरेआम हली रहियो आहे। ऐं उतां जा माण्हू जेके आहिनि से ॿिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। उतां जा चूंडियल नुमाइंदा या कामोरा उहे सिर्फ़ु जेके आहिनि से फ़ोटो सेशन में नज़र अचनि था। अहिड़ी